यार सोचा पियो थोड़ा मुंहिंजा ॿ आहिनि पर लॻे थो त इहे मूंखे मारण जी कोशिश में लॻा पिया आहिनि। मिल्की त रोज़ चयो था बाबा मिल्की त किथे आहे, मिल्की त किथे आहे, असांखे लिखी ॾे, असांखे लिखी ॾे। माण्हू बि ॻाल्हियूं कनि पिया त अलू तोखे तुंहिंजा छोरा ने त हिकिड़े ॾींहुं मिल्की ॾे करे पूरो कंदा। अॼु सोचा पियो को न को नमूनो करियां हिननि जी आज़माइश वठां त ॾिसां हे वाकई सच में मूंखे मारण लाइ त कोन पिया कनि। अॼु अब अहिड़ो रंग थो करियां पुटनि जे अॻियां, अहिड़ो रंग थो करियां जो अॼु हिननि जा अछा कारा सभु छणी पड़ा। अॼु भले पहचान आऊं बि रंग करियां थो, सॾु थो करियां। बुरा लोगे बोलोगे बापा टे कलाक थियनि फाटे पियो ख़बर छा थो चए लोगे बोलोगे फाटी 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 हाणे हा फाटी पियो आहे अदा लगे तो आखिरी पसान में आए। हाँ? अरे दौलत दी वञनो हाय हाय दुआ कर दौलत मिलना वाला माला माल आहियूं ॿियो हाणे आहे बाबा जो टेम बि कोन्हे पछाड़ी आख़िरी टेम आहे से अलविदाई वारो पोइ माना मिलके कॾहिं तो ठलो मरे, नांग मुंहिंजो विहारियो तो मिलके करे। ते ठो ठलो बरो नांग विहारियो तो हाणे छॾे त वरी को 80 वधऊं कुझु अॻु बरातियूं हाणे त मरी विया आहियूं पां पुटन ला 10 रुपया 10 रुपया कोने जो नास जी पुड़ी वधी गई को छिकू ॾियूं या तो पेश करे भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मरियो त भई दौलत वेंदी हलूं हल त ॾिसूं हल भला हल ॾिसो से हल हल अदा हलो ता हा। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बाबा जे मरण खां पोइ त वॾो मुंहिंजो तूं आई पोइ मुंहिंजी तोखे पार न न इंशाल्लाह ताला रुगो बाबा के कड़े पासे करियो हाँ। वला वडू हल बस, हल 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 मजा हल छोरा लोगे बाबा आयो बाबा छोरा लोगे बाबा हाँ पानी 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 अरे आ को तो पहले तू मेरी तू ही पानी भरी भरी आ बैठा ए बाबा नड्डू आई ये बाबा ही पानी छड़े पेन पेन हां ये मुझे कारे बाबा के पेन दिया मुझे कारे बाबा के पेन दिया अला पानी अच्छे तो अच्छे पानी अच्छे पानी खत्म दियो खत्म दियो तो मिलके तो देख छोरा मरा तो पानी रे बाबा पानी भरे थे बाबा सबर कर पानी भरे मिलके दे आंखें पुटे आंखें मिल्की रे किलो दा पुटे ओ पुटे हाँ, बाबा पानी पसंद में आ हां भैया बाबा को वे ही कब वे ना बाबा वे आंखें मिल्की रे वे बाबा सो केड़ी मिल्की मिलकी रे अरे बाबा मिलके तो किधर रखी बाबा बाबा किथे केड़ी जगह पे मिलके दार करे मते मते को अल्लाह वच्चे दिया ले जा ना कौन मारा दो सोरी मारा दो मिलके हां मुझे बनी हां थोरो नुपड़े बचे से बाबा बाबा चाहती हो बाबा ये मुझे बाबा मुझे बाबा बाबा मुकरा ने कौन लियो लगी इन्हें तो अरे वो तो कहता है पानी भरे दे पानी पानी कौन भरे बाबा भी हो लो खबर किथे मिलके ते रखी हो जाल में बुधायो वो कौन है एरो पे वही के ना अब्बा ये मिलके तो ये उधार ने निकलो का घर आई ने ब्याह किथे बुद्धि से ना मिलके ते जरूर लगे तो मथे में इशारा दे इतनी मिलके हां इतने किथे मिलके ते रखले वो हां हमें बिना कफने के खर्च कर दो बस बाबा हाने मानू करा अचन पे ब्याह उन पे घुमाई पो मिलके ते करी उंटा जो पर यार गार तुने कफने पैसा के भरी दो कंपनी या पैसा तू आऊं भरी आओ है ना बढ़िया न आऊं भरी आऊं बडो आया आऊं भरी न तो मोयो कटो में सा बोल न मत बोल बस बाबा मागे सब कुछ दे यो हां लाजी मेहरबानी ता पाके घर नहीं पाके मैं यूं नहीं खीर पिया दिलाए पाके पकड़ियो नहीं बाबा मरियो तो क्या सारे सारे ने छिलो गुजार
में अचिया मोरन सिया कुले कंदी थिया ते मातारे देखिलो गुजारे सारे देखिलो गुजारे दादी देर गई तो लाच लखीयो तो आगे में अचिया मोरन सिया कुले कंदी थिया ओ ते मातारे देखिलो गुजारे दादी देर गई तो बाजू लाच लखीयो अब बाहर करो से चलायो कपल केड़ा केनी दो कपड़ा वाला दुआ किथा जरूरत थींदो सोच पावनी कपल मोटलो बले कपल पर पैसो किथे छडेवा जायदाद छडेवा पैसो कोन छडेया कफन जो तो किथे जने उसे पर सब मोली ना पूछो अब पैसो छडेई कोना बाकी जायदाद उ मिलके दु सब छडेवा पर थां पैसा इंदा कफन या असां के थां ओने पाऊं सब कुछ छडेवा अल्लाह जी तो मेहरबानी हां जे हवाले करियो पर जेकी मुंहिंजी दौलत आहे अधु मूंखे ॾिजां तो खे ठाजी दियो पाऊं बाबा इन दौलत के बाबा यो अरे इन जो दोस्तो जिगरी यारो तडे इते आयो है ने बाबा जो यारो यारो हां तो के घोरायो के हले ना दौलत तो जिगरी बाबा यार यो तो ओने दे हेरा ना फरमान औलाद अलाद करे छले केके न मिलन जेके पंजे मिल्की तई दौलत जे खातिर पंजी लालच जे खातिर पंजे पे के मारी सब अथरा मारी अलाह ना करे छले हेरा के ना फरमान औलाद छले के बे के मिलन अरे अॼु ॾींहुं राति या मिल्की इन्हनि खे त थयो इन्हनि खां बहितराऊं के कुत्ते के ॾी छॾ के शिकारी के ॾी छॾ पर इन ना फरमान औलादनि खे आउं कॾहिं बि इहा मिल्की न ॾींदुसि